इन किताब ते मज़मून पेश करण लाइ कोठ ॾींदुसि नई दिल्ली खां कई आहे साईं बरकत अली जे हिसाब खे त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो मज़मून पेश कनि। जनाब मुख्तार समूह साहब, जनाब प्रोफेसर गुलाम चंद खटवर साहब ऐं हिन मेले मचाईंदड़ किताब जे मुरतब जनाब रिज़वान गुल साहब ऐं हेठि वेठल दोस्तो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे हिन मज़मून जो उनवान आहे लाड़काणो तारीख़ जे नज़र आईने में हिकु अभ्यास। असां सभिनी जे लाइ अॼु ॾाढे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो अॼु रिज़वान गुल साहब जे तरतीब ॾिनल किताब लाड़काणो तारीख़ जे रोशनीअ में जी महूरत आहे। सभिनी लाड़काणे वासियुनि लाइ हीअ किताब बाइस फ़ख़्रु आहे जो हिन किताब में शामिल हिकु मज़मून जे बाक़ी समूरो मवाद तारीख़ जे मौज़ूअ ते लाड़काणे जे आलिमनि ऐं अदीबनि जो लिखियलु आहे। किताब में शामिल सभु मज़मून ॼाणण जो वॾो ज़रियो फ़राहम कनि था, पर ख़ासि करे सिंधू तहज़ीब उरूज ऐं ज़वाल एच.टी. लैम्बर्ट साहब जो जेको सूमार अली सूमार सूमरे जो तर्जुमो थियलु आहे ऐं ॿियो मन दरे जा नवाज़रात एहसान दानिश साहब जो आहे। ॿई मज़मून समूरे किताब जी जान आहिनि। एच.टी. लैम्बर्ट साहब जो मज़मून में सिंधू तहज़ीब ख़ासि करे मोहन दड़े जे उरूज ऐं ज़वाल जा कुझु सबब खणी उन्हनि ते आलमाना राया ॿियनि मुख़्तलिफ़ अंग्रेज़ आलमनि जे रायनि सां गॾु ॾिना अथसि जेकी पढ़ंदड़ खे कुझु नज़रिया फ़राहम कनि था। मसलन लैम्बर्ट साहब जे हिन मज़मून में असांखे ॼाण मिले थी त सिंधू तहज़ीब में शानदार कुंभार के हुनर जा ठाव वसी सिंधू तहज़ीब में वॾे पैमाने ते ठाहिया वेंदा हुआ, पर उहे साॻी हिकु जहिड़ा हज़ारनि सालनि ताईं बरक़रार रखंदा आया ऐं उन्हनि में का बि जिदत न आई। उन जे सबब ते लैम्बर्ट ॾाढो बहितरीनु नज़रियो ॾिए थो त सिंधू सल्तनत जे थावनि जी हिकु जहिड़ाई ऐं माहिराना यकरंगी मज़बूत फन वारे बिरादरीअ जी उजारादारीअ जो सबबु हुई। जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध में वेझे माज़ीअ ताईं बि जेकी बि हुनर हुआ उहे किन ख़ासि जमातुनि या बिरादरियुनि जे हथ हेठि हुआ। मसलन कुंभारनि जो हुनर हज़ारनि सालनि खां हिकु नसुल ॿिए नसुल ॾांहुं मुंतक़िल कंदो रहियो ऐं हुन में कंहिं ॿिए बिरादरीअ जे फ़र्ज़ अमल दख़ल ॾियण जी कोशिशि न कई ऐं न सिखण जी। इन तरह कोर के हुनर, हजाम के हुनर, दखान के हुनर वग़ैरह में सिंध त छा पर पूरे बरसगीर हिंदुस्तान में ईअं थींदो रहियो, जंहिं सबबु फननि ऐं हुनरनि वारियूं ज़ातियूं ठही पयूं ऐं जॾहिं त हारप में उन जो उबतड़ हो, जंहिंखे वणे त उहो हारप करे थी सघियो साब थोरी ज़बानी कलामी मालूमात जे आधार ते, जंहिं सबबु इन किर्त वारनि जी का जमात या बिरादरी कोन ठही सघी। लैम्बर्ट जे हिन मज़मून में ॿी अहम ॻाल्हि जा पढ़ंदड़ खे मिले थी, सा आहे मोहन दड़े जे तबाहीअ खां बाद वारी अॾावत, जेका लैम्बर्ट जे चवण मुताबिक़ त सिंधू लोकनि आम माण्हुनि जेकी वाणाई हुआ उन्हनि खां अलावा झुकर, चांहूअ ऐं लोहम जे दड़े वारनि ॿीहर अॾावत कई, पर इहा जटादार साबित न थी। हिन किताब में एहसान दानिश जो मज़मून मोहन जे दड़े जा नवाज़रात बि तमामु घणी ॼाण फ़राहम करे थो। हूअं बि तारीख़ हमेशह इंसान लाइ दिलचस्प रही आहे, उन लाइ जो इंसान सदियुनि खां पंहिंजी तारीख़ जी अॾावत में मसरूफ़ आहे ऐं शयुनि जो गॾु करण बि इंसान जे सुरिश्त में शामिलु रहियो आहे। साइंस पिणु साबित कयो आहे त ॿियनि साह वारनि जे भेट में इंसान वधीक शयूं गॾु कंदड़ रहियो आहे। गुज़िरियल वक़्त जे इंसानी हथनि जूं ठाहियल ऐं सांडियल शयूं अॼु जे इंसान लाइ नादिर या नवाज़रात जी
रूप में साम्हूं आहिनि। सिंध जे माण्हुनि लाइ मोहन जो दड़ो तहज़ीबी हवाले सां तमामु वॾी सुञाण आहे। मोहन जे दड़े जे नवाज़रात के एहसान दानिश हिन किताब में हिकु शानदार मज़मून लिखियो आहे जंहिंमें आर्काइव जी वस्फ़ ऐं अहमियत खे उजागर कयो अथसि, पर गॾोगॾु नवाज़रात जी पिणु तफ़सील सां ॼाण ॾिनी आहे। नवाज़रात जे हवाले सां सने तुले लेखे त दिलचस्पी रखंदड़ हर शख़्स ॼाण रखे थो, पर हिन मज़मून में जा आम नवाज़रात जी पनोतरी एहसानदान साहब ॾिनी आहे। उन मां चंद दिलचस्प ऐं अनोखी नवाज़रात जेका लाद जी सूरत में मिली आहे उहा हिन तरह एहसान साहब ॾिनी आहे त मोहन जे दड़े जे थांवनि में जेका चिकी मिटी आहे उन में टुन ऐं अबरक जा जुज़ा आहिनि। मोहन जे दड़े मां 2 कुआ मार मिलिया आहिनि ऐं हिकु मिटीअ जो पिंजरो। मोहन जे दड़े मां 16 पथर जा बुत, सुमेर जे तिर्द जो साए रंग जे क्रिस्टल वारो जेड पथर जो लोटो लधो वियो आहे जेको सुमेर में क़ीमती लेखबो हो। मोहन जे दड़े ऐं हड़पा मां 2000 पथर जूं ठहियल मोरूं लधियूं वयूं आहिनि जेकी सिंधू माथर जे राहकुनि जे आला तख़लीक़ आहिनि। उहे मोरूं स्टाइट यानी अबरक जहिड़े पथर मां जुड़ियल आहिनि। मोहन जे दड़े जे लाज मुतलिक़ एहसानदान साहब वधीक लिखे थो त हिकु कुट मां ठहियल काराई तोर जूं साहियूं जंजियूं कामूं पितल जूं ऐं पुर टामे जा आहिनि। मोहन जे दड़े मां आरती कुट जी ऐं चीनी मिटीअ मां ठहियल गोल बटन पिणु मिलिया आहिनि जिन में धागे विझण लाइ सोराख़ थियल आहिनि। एहसान साहब जे मज़मून मां उहा बि ॼाण मिले थी त संबारा नृतकी डांसिंग गर्ल जो मुजस्मो हिन वक़्तु दहली जे नेशनल म्यूज़ियम में आहे। दड़े मां हिकु शीए जी थाली मिलण जो ज़िक्र बि उन मज़मून में थियल आहे। उन खां अलावा हिकु कपह मां तयारु थियल कपिड़े जो टुकुर जो ज़िक्र बि कयो अथसि जेको कोटाई कंदड़ माहिरनि खे टामे ऐं चांदी जे ज़ेवरनि सां गॾु हथु आयो आहे। हिन मज़मून वसीले एहसान दानिश साहब नवाज़रात जे तवसुत सां पंहिंजे तहज़ीब जूं पाड़ूं तलाश करण जी कोशिशि कई आहे जंहिं सबबु फ़िक्र ऐं तमदुन जा ॻाढा थींदा आहिनि। मोहम्मद हाशिम हामी साहब मोहन जे दड़े मां हथायल कुंभार के हुनर जा कुझु नमूना उनवान सां मज़मून लिखियो आहे जंहिंमें ठिकर जे थांवनि मुतलिक़ ॼाण ऐं कुंभार लफ़्ज़ जो अर्थ वेदनि में लिखियत जे हवाले सां ॾिनो अथसि जेको मालूमात सां गॾु क़दामत खे बि ज़ाहिर करे थो। इमाम राशिदी साहब जो मज़मून झुकर जो दड़ो बि हिन किताब जी ज़ीनत आहे। इमाम राशिदी साहब झुकर जे दड़े जो रवायतुनि जी बुनियाद ते तारीख़ी पस मंज़र ॾिनो आहे छाकाणि त झुकर ते तमामु थोरी मालूमात लिखियत में आयल आहिनि। इमाम राशिदीअ झुकर जी तबाही जा सबबु मुख़्तलिफ़ आलमनि जे रायनि तां वठी उहो नतीजो कढियो आहे त झुकर जे दड़े खे आर्यनि जे हमलनि तबाह कयो ऐं राशिदी साहब झुकर जे अदावत ते पिणु बहस कयो आहे त कचुनि सरनि ते मुश्तमिल आहे। मुख़्तियार समूह साहब कंहिं तारीफ़ जो मुहताज कोन्हे को, उस्ताद सां गॾु तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ आहे। हुन नथर जे दड़े जो मुख़्तसिर पर जामिया नमूने तारीफ़ ॾिनो आहे। अञा वधीक उन मुतलिक़ जेकॾहिं पनोतरी ॾिए हा त उन मां कहिड़ी लाद थी आहे त मज़मून मुफ़सिल थिए हा। हिन किताब में पीर अली मोहम्मद राशिदीअ जो लाड़काणे मुतलिक़ ॻाल्हियूं पिणु ॾिनल आहिनि जेकी राशिदी साहब जी किताब उहे ॾींहं उहे शींहं तां खयल आहिनि। राशिदी साहब ते लिखणु असांजे वस खां ॿाहिरि आहे। सिंधु राशिदी साहब जहिड़ो लिखारी मुश्किल सां पैदा कंदा। राशिदी साहब कलेक्टरी वारी इमारत मुतलिक़ लिखे थो त इहा इमारत अंग्रेज़नि इन उमेद ते ठाही हुई ॼण त खेनि क़यामत ताईं रहणो हो। हिन मज़मून पढ़ण सां इहा ख़बर पवे थी त राशिदीअ पूरी जमार में हिकु मेलो पीर शेरे जो ॾिठो हो जंहिंजो अहवालु हिकु कमेंटेटर वांगुरु ॾिए थो। हिन मज़मून में उन दौर जे लाड़काणे मुतलिक़ ॾाढी मुलायती मालूमात ॾिनल आहे। हिन किताब में डॉक्टर बशीर अहमद शाह साहब जो मकालो लाड़काणो जीअं मूं ॾिठो बि शामिलु आहे।
डॉक्टर साहब हिन मकाले में लाड़काणे जो पस मंज़र ऐं पेश मंज़र ॾिनो आहे जेको पाण अधु सदी अॻु ॾिसी चुको आहे। उन पस मंज़र में लाड़काणे जे ओताकुनि जी रौनक, होटल, बाग, तफ़री गाहूं, सिनेमाऊं, गाड़वा, लाइब्रेरियूं, फोटोग्राफी, सवारियूं, सफ़ाई सुथाई जी इंतिज़ामनि जो ज़िक्र ॾाढे सुहिणे अंदाज़ में ॾिनो अथसि। हूअं बि डॉक्टर साहब जो लिखण जो अंदाज़ ॾाढो सादो ऐं मालूमात भरियल हूंदो आहे। हिन किताब में रियाज़त बुर्ड़े साहब ख़ैर शाह बुखारीअ जे दरगाह मुतलिक़ लिखियो आहे, जंहिंमें बुर्ड़े साहब मिलियल रवायतुनि ऐं पंहिंजे ज़ाती मुशाहिदे जे आधार ते मज़मून ॾिनो आहे। सतार भट्टी साहब बाबाए सिंध कामरेड हैदरबग जतोईअ ते हिकु मुफ़सिल मज़मून लिखियो आहे, जंहिंमें कामरेड जी शख़्सियत ऐं कयल जिदोजहद पढ़ंदड़ अॻियां अची वञे थी। ग़ुलाम रसूल सूमरे साहब लाड़काणे जी हिकु समाजी किरदारु श्री रिजूमल ते ॾाढो काराइतो मज़मून लिखियो आहे, जंहिंमें रिजूमल एडवोकेट जो सियासी समाजी ऐं संदसि हयाती जो खाको पेश कयो वियो आहे, जेको पाण बाद सोचण ते मजबूर करे थो त लाड़काणो समाजी ख़िदमत ऐं फ़र्ज़ शनासीअ जे गुणनि वारनि इंसाननि खां ख़ाली कोन हो। हिन मज़मून में जनाब रिजूमल जे मुजस्मे जो ज़िक्र बि आहे त उन मुजस्मे ते कयल शाइरी जनाब किशनचंद बेवस जी पिणु रिकॉर्ड जो हिसो आहे। इनामुल्लाह शेख साहब जो जुमे फ़क़ीर ते मज़मून बि तमामु सुठो आहे। जुमो फ़क़ीर ते शख़्सी खाको लाड़काणे जे मज़ाया किरदार जे हुजण सबबि हिकु तमामु सुठो स्वाभाविक महसूसु थिए थो। मक़सूद गुल साहब रते मुतालिक़ रते दो तारीख़ जे आईने में जे उनवान सां मुख़्तसर मज़मून लिखियो आहे। काज़ी साहब रते देरे जी मुख़्तसर तारीख़ पिणु किताबी सूरत में लिखी आहे। जीअं त रते देरे मुतालिक़ ॾाढो घटि लिखियो वियो आहे, पर काज़ी साहब हिन मज़मून में रते देरे जो तारुफ़ ऐं रते देरे बाबति आलमनि जा राया ॾेई रते देरे जे मुतालिक़ महदूद मालूमात खे वसी कयो आहे। प्रोफेसर ग़ुलाम हुसैन कटवर साहब नौंदरो हिकु नज़र में मज़मून लिखियो आहे, जेको मुख़्तसर नमूने नौंदरे जो तारुफ़ आहे। नौंदरो ते काज़ी कमरदीन साहब नौंदरो जा नवां पुराणा वर्क नाले सां ज़ख़ीम किताब लिखियो आहे, जंहिंमें काफ़ी मालूमात ॾिनल आहे। उनखां अलावा अब्दुल गफ़ार तबसुम साहब पिणु नौंदरे ते लिखियो आहे। प्रोफेसर कटवर साहब हिन मज़मून में पीर अबुल ख़ैर गाड़वा जी अज़मत, लुत्फ़ुल्लाह सूरती जेको कैप्टन ईस्टविक जो तर्जुमान हो, उनजो नौंदरे मुतलिक़ रायो ऐं नौंदरे सां वागियल समूरी अदबी सथ जो ज़िक्र कयो आहे। ग़ुलाम हुसैन कटवर साहब मौजूदा वक़्त में नौंदरे जे अदबी लॾे जो रूह रवाना आहे। हिन मज़मून में जियल उल साहब जो मज़मून लाड़काणो यादुनि जो सफ़र उनवान सां शामिल आहे। जियल उल पंहिंजी यादगिरियुनि खे बुनियादु बणाए माण्हुनि खां विसरियल धना सिंह घिटी, मुख़्तलिफ़ पहाड़नि, धोबी घाट, सुके तलाउ, टांगनि जे शौक़ीननि जा अहवाल, कादुनि जे गौन, कासाइनि, मच्छी विकण वारनि, हजमनि, रेडियो जे मिस्र, नूर मोहम्मद कुल्फीअ वारे, महांगे बजाज, मशहूरु डॉक्टर ॿीड़ियुनि जी मांडड़ियुनि जो ज़िक्र कयो आहे। जियल ओड ॾाढो महिनती ऐं अनोखा मौज़ू खणी लिखंदो आहे, जंहिं सबबु हिन जूं लिखणियूं मुनफ़ज़ हूंदियूं आहिनि। रिज़वान गुल साहब हिन मेले जो मचाईंदड़ मदरसा स्कूल जी मुख़्तसर तारीख़ महफ़ूज़ कई आहे। लाड़काणे जे इल्मी अदबी शौर में लाड़काणे मदरसे स्कूल जो अहम रोल आहे। रिज़वान जो लिखण जो ॾांहुं ॾाढो सुहिणो ऐं सेफ़्टो आहे। हिन किताब में 1973 जी मज़दूर तहरीक जो लाड़काणे में किरदारु मुतलिक़ पिणु लेख आहे, जंहिंमें मज़दूर तहरीक सां वागियल माण्हुनि खे तारीख़ जो हिसो दीदार सोलंकी साहब बणायो आहे। किताब पावर ऐं रिज़वान गुल साहब जा नोट आर्ट काउंसिल जे बाबति ऐं किताब मुतलिक़ ॾिनल आहिनि। किताब जे आख़िर में आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जा साल 2013 ऐं 14 लाइ चूंडियल उहिदेदार मुख़्तलिफ़ शोबनि जे चेयरमैननि जा नाला ॾेई रिकॉर्ड जो हिसो बणायो वियो आहे। मां सम्झां थो लाड़काणो आर्ट्स काउंसिल ई न पर अदब सां लाॻापियल कमरा दोस्त रिज़वान गुल जे हिन कम खे साराईंदा, जंहिं लाड़काणे जी अज़मत खे तारीख़ जी रोशनीअ में किताब ॾेई हिकु नई ऐं अनोखी रवायत हिनकी लिखियती किताबी अदब वारे मवाद वारा। महिरबानी सभिनी ॿुधंदड़नि जी।